अमरीकी सदर पारां ईरान खे ॾिनल मोहलत ख़त्म थियण में चंद कलाक बाक़ी हुआ त पाकिस्तानी क़यादत पारां जंगबंदीअ वारी कोशिश आरज़ी तौरु कामयाब नतीजनि ते पहुची वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सदर ट्रंप ऐं ईरान खे आरज़ी जंगबंदीअ लाइ राज़ी करे वरितो। पाकिस्तान पारां कयल दरख़्वास्त ते अमरीका ऐं ईरान कीअं ऐं कहिड़ियुनि शर्तुनि ते जंगबंदीअ लाइ राज़ी थिया। सदर ट्रंप ईरान खे 7 अप्रैल ताईं मोहलत ॾिनी त हुर्मज़ खोलण सां गॾु मुआहिदो कयो वञे, न त ईरान में शदीद हमला कया वेंदा। हिन धमकीअ बाद जिते सॼी दुनिया में थरथलो मतल हो त अमरीका ईरान ख़िलाफ़ु कहिड़ा हथियार इस्तेमालु कंदो, केतिरियूं जानियूं ज़ाया थियण समेत ईरान खे पथर जे दौर में मोकिलण वारी धमकी छा वाक़ई सच साबित थींदी। अहिड़ी सूरतहाल में सदर डोनाल्ड ट्रंप पारां जारी कयल बयान में लिखियो वियो त पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि लाइ ईरान में बमबारी ऐं हमला न कया वेंदा। ऐं बयान में इहो बि वाज़े कयो वियो त हीअ जंगबंदी ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां कई वई आहे। जॾहिं त हिन आरज़ी जंगबंदी बाद ईरान फ़ौरी तौरु हुर्मज़ खोलण जो पाबंद आहे। ईरान पारां अमरीका खे ॾिनल 10 नुक़्ती तजवीज़ ॻाल्हियुनि जोॻियूं आहिनि। हिन आरज़ी जंगबंदीअ में इसराईल पारां अमरीकी बयाननि जी हिमायत त कई वई आहे, पर इसराईल इहो बि वाज़े कयो त हीअ आरज़ी जंगबंदी लिबनान ते लागू न थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सोशल मीडिया ते बयान में लिखियो त अमरीकी सदर खां दरख़्वास्त आहे त मोहलत में 2 हफ़्तनि ताईं वाध कई वञे ऐं ईरान लाइ बि लिखियो त हुर्मज़ खे 2 हफ़्तनि ताईं खोलियो वञे, जंहिं बाद ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ारतुनि वारे तर्जुमाननि समेत सफ़ीरनि पाकिस्तान सां थियल ॻाल्हियुनि जी तस्दीक़ कई। ईरान पारां पंहिंजे 10 नुक़्ती तजवीज़ अमरीका खे ॾिनी वई आहे, जॾहिं त अमरीका पारां बि हमला मुअतल करण लाइ 15 नुक़्ती तजवीज़ ईरान खे पेश कई वई आहे। ॿिन्ही मुल्कनि पारां जंगबंदीअ लाइ जुमे जे ॾींहुं पाकिस्तान में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं, जंहिं ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿिन्ही मुल्कनि जे वफ़दनि खे इस्लामाबाद में ॻाल्हियुनि लाइ दावत ॾिनी आहे।